अपने लीडरान को सेव कर लिया, वो बच्चे जिनको गुमराह किया गया था वो आज भी केसेस भुगत रहे हैं। यानी पीस मार्च ट्रेडर्स कर रहे हैं, बीच में इनके सियासी लोग शामिल होते हैं बंदूकें लेके, और वो वहां पे फायरिंग करते हैं, भगदड़ मचाते हैं, केओस क्रिएट करते हैं। अब जहां दहशतगर्दी का वाकया हुआ और 8 लोग वहां पे शहीद हुए हैं और उन्होंने जामे शहादत नोश किया, वहां पे जाके फायरिंग करने का क्या जवाब है? बनू मार्च वाक़े में पीटीआई मुलविस आहे। उन्हनि जे लाशनि जी सियासत ख़त्म थियण जो नालो ई नथी वठे। उहे पंहिंजे माण्हुनि खे माराए उन जो इल्ज़ाम सिक्योरिटी फोर्सिस ते लॻाईंदा आहिनि। एतिरात वरे वफ़ाक़ी वज़ीर अता ताराउर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं बनू कैंट ते हमले में 5 जवान शहीद थिया। उन्हनि जी कोशिश हुई त सिविलियन जे क़त्ल जो इल्ज़ाम फ़ौज ते लॻायूं। बनू में वापारियुनि जे अमन मार्च में शामिल पीटीआई जा माण्हू बनू कैंट ते हमला कया। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। मलीर, गुलिस्तान जौहर, कोरंगी, महमूदाबाद, क्लैफ्टन, सदर, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, कयूमाबाद, गार्डन ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। गर्मी जो ज़ोर घटिजी वियो, हब्स बदस्तूर बरक़रार। बांग्लादेश जी सुप्रीम कोर्ट सरकारी नौकरियुनि में कोटा सिस्टम बाबति हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल कंदे फ़ौज जी कोटा 5% करे छॾी। गुज़िरियल महीने हाई कोर्ट जे कयल फ़ैसिले ते अमल दरामद रोकण जो हुकुम। बांग्लादेश में पुरतशद्दुद मुज़ाहिरा रोकण लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि कर्फ्यू। फ़ौज जो गश्त जारी, मुज़ाहिरीन खे ॾिसंदे ई गोलियूं हणण जो हुकुम। बांग्लादेश में गुज़िरियल 5 ॾींहनि खां नौकरियुनि में कोटा सिस्टम ख़िलाफ़ जारी पुरतशद्दुद मुज़ाहिरनि सबबि मार्ची वारनि जो अंग 135 थी वियो। 2,500 खां वधीक ज़ख़्मी। जर्मनी के शहर फ्रैंकफर्ट में अफ़गान शहरनि जो पाकिस्तानी कौंसल खाने ते हमलो। पाकिस्तान जो सख्त रद्द-ए-अमल। परॾेही खाते जी तर्जुमान ममता सिरप बलोच जो चवणु आहे त पाकिस्तानी कौंसल खाने जे तक़दुस जो तहफ़्फ़ुज़ ऐं सिफ़ारतकारनि जी हिफ़ाज़त इंतिज़ामिया जी ज़िम्मेदारी आहे। पाकिस्तानी कौंसल खाने ते हमलो ऐं जर्मन इख़्तियारनि जी नाकामीअ जी मज़म्मत करियूं था। परॾेही तर्जुमान सफ़ारती मिशन ऐं अमले जी हिफ़ाज़त यक़ीनी बणाइण ते ज़ोर भरींदे वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। गरीब अवाम पंहिंजी आमदनी सां ख़ानदान जा ख़र्च बर्दाश्त नथो करे सघे। हिक नामनिहाद साज़िश तहत गुर्दनि जी अस्पताल खे तबाह करण जी कोशिश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में जना मेडिकल कॉम्प्लेक्स जो बुनियाद रखण वारी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त जना मेडिकल कॉम्प्लेक्स सिर्फ़ रावलपिंडी इस्लामाबाद वारनि लाइ न हूंदो। हीउ अस्पताल ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जे ॿाहिरनि लाइ बि आहे। जना मेडिकल कॉम्प्लेक्स में नर्सिंग स्कूल ऐं लेबॉरेटरीज़ ठाहियूं वेंदियूं। गडियल मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास हिकु भेरो ॿीहर मुलतवी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि मेंबरनि जी मसरूफ़ियतुनि सबबि इजलास मुलतवी कयो वियो। नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। उन खां अॻु 10 जुलाई ते बि गडियल मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास मुलतवी कयो वियो। पीटीआई अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद सियासत तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल पंहिंजे पैगाम में शफ़क़त महमूद चयो आहे त अॼु खां 34 साल अॻु सरकारी मुलाज़मत तां इस्तीफ़ा ॾेई सियासत में क़दम रखियो। घणी सोच वीचार खां पोइ सियासत तां रिटायर थियण जो फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी हयाती लिखण ऐं पढ़ण लाइ वक़फ़ करणु चाहियां थो। अहिड़ो फ़ैसिलो बि न कंहिं जे दबाव में अची कयो आहे, न ई वरी कंहिं ॿी पार्टी में शामिल थियण जो इरादो आहे। नवाज़ शरीफ जे अॻूणे पॉलिटिकल सेक्रेटरी आसिफ कुरमानी मुस्लिम लीग नून छॾण जो ऐलान करे छॾियो। आसिफ कुरमानी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त माण्हू महांगाई ऐं घटि टोड़ बिजली बिल सबबि ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। जल्द ई पार्टी छॾण बाबति तफ़सीली बयान जारी कंदुसि।
कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जी डिघी लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो। न्यू कराची, नॉर्थ कराची, सरचारी टाउन, लियाकताबाद, नॉर्थ नाज़िमाबाद, लियारी, बल्दिया टाउन, औरंगी टाउन, कोरंगी में केतिरा ई कलाक बिजली बंद। हैदराबाद, लाड़काड़ो, सखर, जिकबाबाद, शिकारपुर, उमरकोट, सांघर, मिठी, ठट्टो, बदीन, सिजावल, मीरपुर ख़ास, दादू, नवाबशाह ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में सख़्त गर्मी बावजूद बिजली जी बंदिश मामूल बणियल। कारोबार सख़्त मुतासिर। सांघर में मामूली ॻाल्हि था दुकानदार था गिराक क़त्ल। शहर जे रहमतपुर चौक ते दुकान ते रिमोट वापसि करण आयल गिराक ऐं दुकानदार में मुंहुंमारी बाद छेड़ो थी पियो। दुकानदार फैसल भट्टी पिस्टल जा फायर करे गिराक इस्माइल खां स्केली खे क़त्ल करे छॾियो। एतिरा ते पुलिस पहुची दुकानदार खे गिरफ़्तार करे वरितो। यमन जे हौसी बाग़नि तरफ़ां इसराइली गादी वरे शहर तेल अवीव में ड्रोन हमले जे जवाब में इसराइल जा यमन जे शहर हदीदा ते हवाई हमला। 3 ॼणा मारिजी विया, 80 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज हदीदा में तेल जे खूहनि खे निशानो बणायो। हौसी बाग़िन जो चवणु आहे त इसराइल जे हमलनि जो जवाब ॾींदासीं। फ़लस्तीन जी हिमायत में फ़ौजी ऑपरेशन जारी रहंदो।